सालिया पट इंसाइक्लोपीडिया। हाणे पाण छही मिसाल कंदासीं साॻे चैप्टर जी, मतिलबु चैप्टर नंबर 3 जेको आहे काइनामेटिक्स वारो, हुन जी सिंथेटिक्स जी मिसाल पढ़ूं था त हिकु बाल खे कंहिं मिनारे तां उछलायो वञे थो, उहो 10 सेकंडनि में ज़मीन ते पहुचे थो। मतिलबु बाल जेको उछलायो आहे 10 सेकंडनि में ज़मीन ते पहुचे थो। मिनारे जी ऊचाई ऐं बाल जी रफ़्तार मालूम कयो। जेकी बाल पाण उछली आहे उन जी रफ़्तार ऐं मिनारो केतिरो मथे आहे हू पाण खे मालूम करिणो आहे। मतिलबु रफ़्तार कहिड़ी जंहिंसां हू ज़मीन ते अची पहुतो आहे। ठीकु आहे, डेटा कलेक्ट कयूं था। डेटा में हाणे बाल जॾहिं पाण मिनारे जे मथां बि उछलाईंदासीं तंहिं महिल उनजी स्पीड छा हूंदी, मतिलबु इनिशियल वेलोसिटी हू 0 हूंदी। तव्हांजे हथ में अञा उछली न आहे त हुन महिल स्पीड घणी आहे हुनजी, v आहे 0। टाइम घणे टाइम में हू ज़मीन ते पुॼे थो, हू बि पाण खे मिलियल आहे 10 सेकंडनि में हू ज़मीन ते पुॼे थो। हाणे पाण खे मालूम छा छा करिणो आहे, हाइट मालूम करणी आहे त मिनारो घणो मथे आहे, ही मालूम करिणो आहे। ऐं फाइनल वेलोसिटी मतिलबु जंहिं स्पीड सां हू ज़मीन सां अची लॻे थो हू वेलोसिटी घणी आहे। हाणे ऐं एक्सलरेशन ड्यू टू ग्रेविटी मतिलबु जी जेकी आहे हू घणी थींदी आहे, हू 10 मीटर पर सेकेंड स्क्वायर। ही 9.8 ऐं 10 हिकु ई ॻाल्हि आहे, थोरो फ़र्क़ु आहे। कैलकुलेशन जी आसानी लाइ किताब वारा ऐं ॿिया जेका आहिनि या असां 10 मीटर फी सेकेंड खणूं था, पर सेकेंड स्क्वायर 10 मीटर पर सेकेंड स्क्वायर खणूं था। बाक़ी जेकी एक्चुअल में आहे हू 9.8 आहे। ही 9.8 मीटर पर सेकेंड स्क्वायर हिकु ई ॻाल्हि आहे। सिर्फ़ु फ़र्क़ु छा आहे, हिन में जॾहिं पाण हिसाब कंदासीं त कैलकुलेटर जी ज़रूरत पवंदी ढाई में आहे, ऐं बाक़ी न त 10 हूंदो त हिसाब करणु सफ़ा सवलो थी वेंदो। ठीकु आहे, हाणे पाण हल कयूं था। ॾिसो हिते फार्मूलो कहिड़ो लॻंदो, अहिड़ो फार्मूलो हुजे जंहिंमें हाइट बि हुजे ऐं बाक़ी जेकियूं शयूं इनिशियल वेलोसिटी ऐं टाइम वग़ैरह जेको जेको पाण खे हिते मिलियल आहे हू हुजे। हिकु ई फार्मूलो आहे, एच छाजे बराबरि आहे, एच बराबरि आहे VIT प्लस 1/2 GT स्क्वायर। ही पाण फार्मूलो आहे नी, त हिन में हाणे पाण डायरेक्ट वैल्यू पुट कंदासीं। वी आई इनिशियल वेलोसिटी 0 आहे त ही पूरो टर्म जेको आहे उहो 0 थी वेंदो, छो जो टाइम सां जॾहिं 0 खे मल्टीप्लाई कंदासीं त उहो टाइम बि हिते 0 थी वेंदो, मतिलबु ही सॼो 0 प्लस जी साइन 1/2 जी जी वैल्यू छा आहे 10, ही 10 लिखीसीं। ऐं टाइम घणो मिलियल पाण खे 10 सेकेंड, त हिते स्क्वायर आहे हुनजो, सही थी वियो। हाणे ॿीहर लिखूंसि, हाणे 10 लिखियासीं ऐं ही 10 जो स्क्वायर घणो थींदो आहे 100। ठीकु आहे, त पाण ॿिनि खे ऐं ॿिनि जो कोड़ो हुयोसीं हिकु ॾूं ऐं 10 ते ॿिनि जो कोड़ो हुयोसीं त 5 भेरे लॻा। 5 खे 10 ऐं 100 सां मल्टीप्लाई कयोसीं त जवाबु छा आयो 500। ही छा में आहे, मीटर में हाइट आहे, त मतिलबु मिनारो मथे घणो आहे 500 मीटर मिनारो। हाणे पाण खे ॿियो छा फाइंड करिणो आहे, फाइनल वेलोसिटी। हिकु त थी वियो, ही पार्ट ईअं सम्झो 1 ही थी वियो। हाणे पार्ट 2 जेको आहे हू छा आहे, ही पाण खे फाइनल वेलोसिटी मतिलबु कहिड़ी स्पीड सां अची बाल ज़मीन खे टच थो करे, VF छाजे बराबरि हूंदो आहे VI प्लस GT। ठीकु आहे, एक्सलेरेशन ड्यू टू ग्रेविटी आहे मतिलबु वेलोसिटी, त इन करे ही जेकी जी आहे विच में आई आहे, मतिलबु ग्रेविटी जे अंडर में ही जेकी बि स्पीड वग़ैरह ग्रेविटी जे अंडर में, हिन करे जी आहे। पोयां पहिरियों पाण ए रखंदा आहियूं, हाणे सिर्फ़ु जी आहे, तब्दीली इहा ई आहे। वैल्यू पुट कयूं, VI छा आहे, VI पाण खे मिलियल आहे 0 आहे, ऐं जी जी वैल्यू छा आहे 10, ऐं टाइम छा आहे पाण वटि 10। ठीकु आहे, त ही घणो थियो, 10 खे 10 सां ज़रब कंदासीं त 100 थियो। सब हाणे वेलोसिटी आहे त यूनिट छा थींदो मीटर पर सेकेंड। ही पंहिंजी फाइनल वेलोसिटी थी वई। ठीकु आहे, हिकु ही पंहिंजो जवाबु आहे ऐं हिकु ही जवाबु आहे। उम्मीद आहे सम्झायो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था, ऐं चैनल सब्सक्राइब न आहे कयो त महिरबानी करे असांजे चैनल सालिया पट एनसाइक्लोपीडिया सब्सक्राइब करे वठो।
मिलो तो नई वीडियो में। खुदा हाफिज़।